आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक खिलाफ बेअतमादी रिथ कामयाब। पीपल्स पार्टी पारा नामजद कयल राजा फैसल मुमताज़ राठौर आज़ाद कश्मीर जो नओ क़ायदे ऐवान चूंडिजी वियो। बेअतमादी वारी रिथ के हक़ में 36 वोट ऐं मुखालिफ़त में रुगो 2 वोट पिया। आज़ाद कश्मीर के नए वज़ीर आज़म की हलफ़ बर्दारी तक़रीब सुभाणे थींदी। तक़रीब में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी की शिरकत जो इम्कान। रेलवे जी सबू हाल निज़ाम के रेलवे वारे वज़ीर ऐं संदसि टीम जदीद बढ़ायो है। रेलवे खाते कराची कैंट के महारत सां बहाल कयो। कराची कैंट स्टेशन में इंतजाम गाह डाइनिंग रूम ठाहियो। ऑटोमेटिक टिकट सिस्टम लगाए छॾियो है। शालीमार एक्सप्रेस के ॿीहर नई ट्रेन ठाहियो वियो है। शालीमार एक्सप्रेस जो किचन ॾिसण वटां है। रेलवे खाते शालीमार एक्सप्रेस के आउटसोर्सिंग सां नओ बणायो है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो कराची कैंट स्टेशन की अपग्रेडेशन वारे मनसूबे की इफ्तिताही तक़रीब के खिताब संदसि चवण है तो थरकोल के ट्रांसपोर्ट करण लाइ बि फ्रेट सिस्टम बहाल कर रहा आहियूं। इन हवाले से वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत में भाईवारी है। तेहरान का इस्तंबुल जी रूट के बहाल किया वेंदो त असांजी रेलवे के 4 चंड लगी वेंदा। सफ़ाई जो कम कराची वेस्ट मैनेजमेंट कंपनी के हवाले है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कराची कैंट स्टेशन की अपग्रेडेशन वारे मनसूबे जो इफ्तिताह करे छॾियो। स्टेशन के जदीद ऐं बेहतर सहूलतुनि की फराहमी लाइ स्टेशन के अपग्रेड किया वियो है। कैंट स्टेशन ते CIP लाउंजेस ऐं वेटिंग एरियाज़ कायम किया विया। माण्हुनि जी सहूलत लाइ एक्सीलरेटर्स भी लगाए विया आहिनि। कैंट स्टेशन ते एग्जेक्टिव वॉशरूम्स, ATM मशीन ऐं मुफ़्त वाईफाई की सहूलत भी मुतारिफ़ कराई वही है। रेलवे वारे वज़ीर हनीफ अब्बासी की वज़ीर आज़म के मनसूबे बाबत ब्रीफिंग। इफ्तिताही तक़रीब में सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सीनियर सूबाई वज़ीर शोरशिल इनाम मेमण ऐं ॿिया पिण मौजूद। सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शोरशिल इनाम मेमण ऐं सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो कैंट स्टेशन जो दूरू। रेलवे वारे वफ़ाक़ी सेक्रेटरी की कैंट स्टेशन ऐं शालीमार एक्सप्रेस बाबत ब्रीफिंग। सूबाई वज़ीरन कैंट स्टेशन की अपग्रेडेशन ऐं शालीमार एक्सप्रेस पे सहूलतुनि की वाखाण कई। सीनियर सूबाई वज़ीर शोरशिल इनाम मेमण जो चवण है तो कैंट स्टेशन ते जदीद सहूलतुनि की फराहमी सां मुसाफ़िरनि जूं तकलीफ़ूं ख़त्म थींदियूं। आवाम के सफ़री सहूलतूं ॾियण लाइ सिंध हुकूमत वफ़ाक़ सां भरपूर सहकार करे रही है। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवण है तो सिंध हुकूमत के तावन सां सिखर खां रोहिड़ी ताईं लोकल ट्रेन शुरू कई वेंदी। रेलवे वारे वफ़ाक़ी सेक्रेटरी ख़ातिरी कराई है तो रोहिड़ी जंक्शन भी जल्द अपग्रेड कई वेंदी। वज़ीर आज़म के दरख्वास्त है तो सिखर हैदराबाद मोटरवे जल्द तामीर किया वञे। सिखर हैदराबाद मोटरवे ठही वेंदो तो तमाम वॾो सहारो थी पवंदो। कराची जहिड़े शहर में मास ट्रांसिट सिस्टम हुजण घुरिजे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची कैंट स्टेशन की अपग्रेडेशन वारे मनसूबे की इफ्तिताही तक़रीब के खिताब। रेलवे वारे वज़ीर हनीफ अब्बासी चयो तो जॾहिं वज़ारत संभाली तो रेलवे जो इदारो ज़बू हाली जो शिकार हो। 150 सालन खां पोइ रोहिड़ी जंक्शन के अपग्रेड करे रहिया आहियूं। जेके रेलवे स्टेशन भूत बंगला बणियल हुयूं उन्हनि खे तब्दील कयो पियो वञे। वज़ीर आज़म जून 2026 में रोहिड़ी कराची सेक्शन जो इफ्तिताह कंदो। रावलपिंडी में पहिरियों स्मार्ट एंड सेफ स्टेशन बणायो है। जो विरांगो नामुमकिन है। दुनिया में अड़ी का ताकत ना है जेका सिंध के विराहे। MKM जो वफ़ाक़ी वज़ीर प्रेस कॉन्फ्रेंस में पीपल्स पार्टी ते बेबुनियाद इल्ज़ाम लगाया। मुतहदा जी मुर्दा सियासत एक भेरो ॿीहर ज़िंदा करण की कोशिश कई वई। MKM वारा मकानी चूंडनि खां भरी विया। उन्हनि खे ख़बर हुई तो विढ़ंदासीं तो शिकस्त थींदी। MKM की सियासत ख़त्म थी चुकी। मुर्दा सियासत जा समूरा हरबा भी ख़त्म थी चुका आहिनि। हाकारी सियासत कई वञे। सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शोरशिल इनाम मेमण जी नासिर हुसैन शाह सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण है तो 27वीं आइनी तरमीम में खोड़ सारा अड़ा नुक़्ता हुआ जिन के पीपल्स पार्टी कबूल न कयो। मीसाक जमहूरियत में आइनी अदालतुनि के क़याम जो ज़िक्र हो। जिन मामलन ते ख़दशा हुआ PP उन्हनि ते रास्तो ज़ाहिर न कयो। अदलिया की आज़ादी की सब खां वॾी ज़ामिन पीपल्स पार्टी है। जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस अतर मिनुल्ला जी इस्तीफ़ाउनि जो ॿुधी दुख थियो। साकिब निसार PTI जो ख़िदमतगार ऐं सहूलतकार हो। मथस मिसकंडक्ट जा केस हलण खपनि हा। उम्मीद करियूं था तो 27वीं तरमीम खां पोइ जेके आइनी बेंचिस ठही रहियूं आहिनि उन्हनि खां तकिड़ो इंसाफ़ मिलंदो। नासिर हुसैन शाह चयो तो सॼी सिंध में तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। समूरनि टाउन्स के बेहतर कयो पियो वञे। कराची शहर के बेहतर बणाईंदासीं। तरक़ियाती मनसूबा जल्द मुकम्मल थींदा। सफ़ाई के कम में भी बेहतरी आई है। बांग्लादेश की ख़ुसूसी अदालत अगूड़ी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद के इंसानियत खिलाफ दोहन जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। मौत जी सज़ा जो हुकुम। इंटरनेशनल क्राइम्स ट्रिब्यूनल शेख हसीना वाजिद खिलाफ दाख़िल केसनि जो
453 सिफ़न ते बदल फ़ैसिलो जारी कयो। अदालत जो चवण आहे त शेख हसीना वाजिद मुज़ाहिरीन ते ख़तरनाक हथियारनि जो इस्तेमाल करायो। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त लीक फ़ोन कॉल मुताबिक़ शेख हसीना वाजिद मुज़ाहिरो कंदड़ शागिर्दनि जे क़त्ल जा हुक्म ॾिना। शेख हसीना शागिर्दनि जा मुतालबा ॿुधण बदिरां फ़सादनि जी हवा ॾिनी ऐं हुन शागिर्दनि जी तहरीक खे ताक़त सां दॿाइण लाइ तौहीन आमेज़ क़दम खंया। केस में अॻूणे घरू वज़ीर असदुज़्ज़ामिन ख़ान कमाल ऐं अॻूणे इंस्पेक्टर जनरल पुलिस चौधरी अब्दुल्ला अल मामून खे बि शरीक दुहारी नामज़द कियो वियो। अदालत मूजिब शेख हसीना वाजिद ऐं अॻूणो घरू वज़ीर असदुज़्ज़ामिन ख़ान कमाल अञा ताईं मफ़रूर आहिनि। वफ़ाक़ी आइनी अदालत में अॼु खां केसनि जी शुरूआत। चीफ जस्टिस अमीनुद्दीन ख़ान आइनी अदालत लाइ 3 बेंचूं जोड़े वरितियूं। वधीक ॿिनि जजनि उहिदे जो हलफ़ खणी वरितो। जजनि जो अंग सॾ थी वियो। वफ़ाक़ी आइनी अदालत जे जजिस जी हलफ़ बरदारी तक़रीब इस्लामाबाद हाई कोर्ट में थी। जस्टिस अमीनुद्दीन ख़ान ॿिनि जजिस जस्टिस रोज़ी ख़ान ऐं जस्टिस अरशद हुसैन शाह खां हलफ़ वरितो। जस्टिस अली बाक़िर नक़वी ऐं जस्टिस के आगा बि वफ़ाक़ी आइनी अदालत जे जज तौरु हलफ़ खणी चुका आहिनि। सिंध में आइनी बेंचिस कायम करण बाबति ऑर्डिनेंस जारी। वक्ती गवर्नर अवैस कादिर शाह आइनी बेंचिस बाबति ऑर्डिनेंस ते सही करे छॾी। ऑर्डिनेंस मुताबिक़ बेंच जो सरबराह हाई कोर्ट जे जजिस मां मुक़ररु कयो वेंदो। आइनी बेंच जो सरबराह 6 महीननि लाइ हूंदो। सीट ख़ाली हुजण ते सीनियर तरीन जज वटि आर्जी ज़िम्मेवारी हूंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां चीन जे सफ़ीर जांग ज़ीडोंग जी मुलाक़ात। पाक चीन ॿितरफ़ा लाॻापन ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं सिक्योरिटी सहकार वधीक मज़बूत बणाइण ते इत्तेफ़ाक़। चीनी सफ़ीर तरफ़ां इस्लामाबाद में आबघाती हमले जी मज़म्मत। जानी नुक़सान ते ॾुख जो इज़हार। चीनी सफ़ीर जो चवण आहे त पाकिस्तान सबरपुर सहकार जारी रखियो वेंदो। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त पाक चीन लाॻापा गॾियल एतमाद ऐं एहतराम ते ॿधल आहिनि। पाकिस्तान जे बाएतमाद दोस्त चीन हर ॾुखे वक़्त में साथ ॾिनो। पाकिस्तान दहशतगर्दी सबबि सभ खां वधीक मुतासिर मुल्क आहे। आबादी ऐं मौसमियाती तब्दीली खे संजीदा न वरितो वियो त संगीन सूरतहाल थी वेंदी। आबादी खे कंट्रोल करण लाइ ॿारनि जी अफ़ज़ाइश में प्लानिंग जी ज़रूरत आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो इस्लामाबाद में पॉपुलेशन काउंसिल जी तक़रीब खे ख़िताब। संदसि चवण आहे त कची आबादियूं बि मसइलनि जो सबबु बणिजनि थियूं। कची आबादियुनि जी का डेटा हुकूमत वटि मौजूदु नाहे। तरक़ी जी रफ़्तार वधाइण लाइ आबादी जो कंट्रोल अणतर आहे। पाकिस्तान जी मैशियत हाकारी रस्ते ते गामज़न आहे। हैदराबाद जे लतीफ़ाबाद नंबर 10 वारे इलाइक़े में फटाकनि जे कारखाने अंदरि धमाके ऐं बाहि वारो वाक़ियो। वधीक हिकु ज़ख़्मी हयाती विञाए वेठो। फ़ौतुनि जो अंग ॾह थी वियो। वकास नाले नौजवान सिविल अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़। मोरे भरिसां क़ौमी शाहराह ते हादसे में 2 नौजवान फौत थी विया। हिकु ज़ख़्मी तेज़ रफ़्तार मुसाफ़िरकोश ॿिनि मोटरसाइकिल सवारनि खे टक्कर हंयो। जंहिं बाद उहे रिक्शा सां टकराइजी विया ऐं बस मोटरसाइकिल सवारनि खे चीभाटे छॾियो। फ़ौतुनि जी सुञाणप इसरार बुघियो ऐं वाहिद बख़्श बुघियो नालनि सां थी। हादसे में सुनहरी नाले औरत ज़ख़्मी थी पई इस्पताल मुंतक़िल।